अमर राय सिंह राजपूत जो मोकिलियल ख़त। हिकु दरावड़ माउ जी दां बुख मुंहिंजो पुटु खाए वियो। आउं हुन देश जी हिकु दरावड़ माउ आहियां जे देश जी धरतीअ ते जॾहिं बारिशूं रुसी वेंदियूं आहिनि तॾहिं न रुगो मोर पथर खाए पेट भरींदा आहिनि पर माण्हू बि मिटी खाइण ते मजबूर थी वेंदा आहिनि। उहो देश जिते खूत हूंदा आहिनि पर पाणी खारो आहे, जिते वण त आहिनि पर उन्हनि जा पन सुकी विया आहिनि, जिते औरतूं ॿार त ॼणनि थियूं पर छातियुनि जा सिंधू सुकल रहनि था, जिते बुख चुल्ह जो चोथों मारिंग थी वेही रही आहे। बुख जेका असां जहिड़नि नफ़रनि माण्हुनि जी सुञाणप बणिजी चुकी आहे ऐं असांखे बुख जी अलामत बणाइण में नाम निहाद सिविल सोसाइटी ऐं एनजीओज़ वारनि जो वॾो हथु आहे। एनजीओ वारा जेके पाण त 2 पीस ऐं 3 पीस पाए हलंदा आहिनि पर असांजे अंगनि ते लीणूं ॾिसणु पसंदि कंदा आहिनि। असांजा अधु टुटल लटनि ऐं फिटल चेहरनि वारा फ़ोटो फिल्माए आलमी सखियुनि खे ॾेखारे उन्हनि खां इज़त सां पिन प्रोजेक्ट वठंदा आहिनि ऐं असांखे पोइ ज़लील ऐं ख्वार करे कॾहिं कॾहिं कुझु ॾींदा आहिनि। आउं उहा बदनसीब माउ आहियां जंहिंजे गोद खे दादागीर सेठ जे हथां उजड़ी चुकी आहे। मुंहिंजे उजड़ियल गोद जो अहसासु का ॾुखायल माउ ई करे सघे थी, माउ जेका औलाद खां सवाइ अधूरी हूंदी आहे ऐं औलाद जेको सीने सां लॻल सुतल हूंदे बि सपननि में रुआरे ऐं खिलाए वेंदो आहे। मुंहिंजो औलाद मूंखां रुसी वियो आहे ऐं आउं अॼु बि अधूरी थी चुकी आहियां। मुंहिंजे उमेदनि जी आरसी टुटी चुकी आहे। पंहिंजे बांदेले ॿार जी जिंद तोड़ जुदाई में ॾींहुं राति रोंदड़ मुंहिंजे निगाहनि जा नुहा हलाए केरु पढ़ंदो। आउं इंसाफ़ जे ओसीड़े में आस निरास वारी पुलिस रात ते उदास बीठी आहियां। ख़बर न आहे हिन पीड़ा मां पार लंघे सघंदुसि या न। मुंहिंजे झोर पोड़े वजूद जे हथ मां सहारे जो लकण टुटी चुको आहे। मुंहिंजे सीने जे सूर जी शिदत ऐं जिगर जी तड़प जो दर्द मापण खां मथे आहे। मुंहिंजो पुटु असांजो अकेलो सहारो हो। असांजो पेट भरण लाइ पाण लंघण सुम्ही रहंदो हो। मुंहिंजो पुटु मुल्क जे वॾे शहर जे हिकु वॾे सेठ जे वॾे बंगले ते रहंदो हो। उहो असां वटां तॾहिं वियो जॾहिं अञा ॿारु हो। ॿारु जेको घर जी सूंहुं हूंदो आहे। ॿार खे मज़ूरी ते मोकिलणु दुनिया जी वॾे में वॾी बेवसी हूंदी आहे, बेवसी जेका माण्हुनि खे मरण ते मजबूर कंदी आहे। ऐं उहो सेठ जे ॿारनि खे खेॾाईंदो हो। हुन पाण खेॾण वारी वई में पैसो कमाइणु चाहियो थे पंहिंजे परिवार लाइ। हुन जा पंहिंजा रांदीका ॻोठ जे रेल में संदसि राहूं तके तके नेठि टुटी पिया पर हू वापसि न मोटियो। जॾहिं मोटियो तॾहिं उहो पाण रांदीकनि खां रुठल हुयो। हुनजी माठ संदसि नंढड़ी भेण जी ओगी मारे छॾी आहे। अला मुंहिंजी अकेले धीउ वाइड़ी थी वई आहे। मुंहिंजे अकेले पुट जी नंढड़ी भेण जूं ठहियल राखियूं घर जे ट्रंक पेती में फतकनि पियूं। उन्हनि जे तड़प जो अंदाज़ो केरु लॻाईंदो। जंहिं बंगले ते रहंदो उते वॾा वॾा नरम गदाज़ मल्टीफॉर्म वारा सोफ़ा सेट बि हुआ पर उन्हनि ते इंजे भुलिजी वियण बि ममनू हो। उहो सेठाणियुनि जूं छड़ियूं क़िस्मत सम्झी सही वेंदो हो। उहो आधी राति ताईं सेठनि जे टपाल कंदो हो। कॾहिं कॾहिं जूठा थाऊं थपा मांजींदे बि बिना बिस्तरे जे सुम्ही रहंदो हो। रोज़ कई तमाम तरियल ॾिसी अखियुनि जी ढव कंदो हो। कॾहिं कॾहिं सुठी मानी मिलंदी हुअसि खाई उघराए ॾींदो हो त मुंहिंजी बुखुनि जी निड़ी में अटकी पवंदी हुई ऐं संदसि अखियूं भरिजी ईंदियूं हुयूं। उन महिल फ़ोन करे मूंखां पुछंदो हो त मां तो मानी खाधी आहे, अॼु मूं सुठी मानी खाईंदे तोखे ॾाढो यादि कयो हो। जीजल हुनखे जवाबु ॾींदी हुअसि त पुटड़ा तो ख़ुशि त असीं अॻे ई ख़ुशि। हुन सां संदसि नंढड़ी भेण ॻाल्हाईंदी हुई तो ॻाल्हाए न सघंदो हो। पितकड़ी भेण जे सिक जे ॾंज में ॿुॾी वेंदो हो। उहो पंहिंजी भेण सां बेहदि प्यारु कंदो हो। हुन गुज़िरियल ॾियारी ते घर अचण लाइ सेठ खां मोकल घुरी हुई पर सेठ उहो चई मोकल ॾिनी त तूं घर वञी कहिड़ा तमाम खाईंदे, हिते ई वेठो रह, तोखे असीं सुठा तमाम खाराईंदासीं। सेठ जे अहिड़े इंसाने सोज़ अमल ते उहो बिना ॾुखारो थियो हो। जॾहिं बि उदास थींदो हो तॾहिं मूंखे फ़ोन कंदो हो। उन ॾींहुं बि फ़ोन कए चयाईं त मां इहे अमीर माण्हू छो नथा सम्झनि त ग़रीबनि जे अंदरि बि दिलि गोश्त जी ठहियल आहे। पथर ऐं रुख जी न आहे, रुख मां रोबोट ऐं पथर मां बुत ठहंदा आहिनि। असीं ग़रीब त इंसान आहियूं। जे ॾुखायल दिलि जो अहसासु मूंखां मथे केरु सम्झी सघंदो हूंदो। मूंखे हुन आथत ॾींदे चयो त पुटु पाण उहे अख़र सोख्ता इंसान आहियूं जिन खे बुख ऐं गुरबत जनावर बणाए छॾियो आहे। अमीर सम्झनि था त पाण ग़रीबनि लाइ पेट खां मथे कुझु बि कोन्हे। उन्हनि खे केरु सम्झाए त रुॻो तवामनि ते ईदूं न आहिनि हूंदियूं। ईदूं त हिकिड़ो अहसासु हूंदियूं आहिनि, अहिड़ो अहसासु जंहिंमें माण्हू पंहिंजे पाण सां मिली बुख में बि ढव ते खिलंदो ऐं ख़ुशि थींदो आहे। मुंहिंजो अहिड़ी वर्दी ते उहो मुतमिन थी वियो हो। हुन पंहिंजी भेण लाइ ॾियारी जे तारनि जो पैकेट मोकिले ॾिनो। हुनखे ॿारींदे ॾियारी जा ॾींहं नंढड़नि तारनि वांगुरु टिड़िया हुआ।
जेका काल भेण जे भाउ जे मौत जो ॿुधी मुरझाइजी वई हुई। चवनि था त मुंहिंजो पुटु ख़ुदकशी कई आहे। हू ख़ुदकशी करे हा त पढ़नि छॾे पेट लाइ न भटके हा। हू त ख़ुददार हो, हू ख़ुदकशी करे ई नथो सघे। हू मुंहिंजे कुख मां लेटी निकितो हो। मूंखे पंहिंजे कुख ते यकीन आहे। मुंहिंजी कुख कॾहिं बि अहिड़ो बुज़दिल खे जनम नथी ॾेई सघे जेको हालतनि खे मोह न ॾींदे मरण खे तरजीह ॾिए। हू थर में थींदड़ ख़ुदकशियुनि ते सदाईं ॻणती जो इज़हार कंदो हो। चवंदो त मां माण्हू ख़ुदकशी करे पंहिंजे पूरे परिवार खे छो था मारे वञनि। मुंहिंजो मोर जहिड़ो मासूम बचिड़ो पंहिंजे परिवार खे मारे त न सघियो। मुंहिंजे मासूम पुट जो क़तलु थियो आहे, जंहिंजी FIR आऊं फितरत वटि दर्ज करायां थी ऐं उहो ई मूंसां इंसाफ़ कंदो। अड़े ज़ालिमो, मुंहिंजे पुट जो को ॾोह हो त मूंखे ॿुधायो आहे। हुन जेकॾहिं को कबीरो गुनाह साबित थी आहे त पंहिंजे हथनि सां सज़ा ॾेई मदर पाकिस्तान थियां। मुंहिंजे बेगुनाह पुतले जो लाश वसूल कंदे जेका मूं तकलीफ़ भोगी आहे, उनजो चोथों हिसो अगरि दान धणीधर पइती त बि अव्हां जो नालो निशान न रहंदो। उहो ॾुखायल माउ जो श्राप आहे। ॿुधो अथमि त माउ ऐं मज़लूम जे रड़ सिधो सतें आसमान जे सरताज वटि पहुचे थी। सो मुंहिंजी रड़ बि देरि सवेर ज़रूरु पहुचंदी, छाकाणि त आउं माउ बि आहियां, मज़लूम बि। ऐं मुंहिंजा लाॾका पुटड़ा, मुंहिंजे बदनसीब पेट जे बेर में बुख तोखे खाए वई। मालिक खे एतिरो ॾे हा जो पेट भरे खाऊं हा। अॼु तूं मूं वटि हुजी हा। मुंहिंजी दुआ आहे त शाल अंदरि लोक जो अप्सराऊं तोखे दुरनि में लोॾनि। हिकु मजबूर ऐं बेवस माउ सिवाइ दुआ जे ॿिए ॾेई बि छा सघे थी। कलम ताज़ा जामिया ॾकरा जिजल नाव झोरे गिरो फ़क़ति हिकु निर्दोष मारिजियल बचिड़े जी माउ।